अच्छा प्रदीप साहब जेको फीस लाइ तव्हां एहतिजाज कयो त इन जी ज़रूरत छो पई अव्हांखे जॾहिं तव्हां पंहिंजे जेके ज़ाहिर आहे फिनांशियल डायरेक्टर आहिनि या जेको तव्हांजो अॻुवाण आहे या यूनिवर्सिटी जा वीसी आहे उन्हनि सभिनी सां ॻाल्हि ॿोल करे सघो पिया जेकॾहिं वञी करे हिकिड़ी मीटिंग कजे हा हुते बि हल निकिरी सघे पियो इन शइ जो। फीसिस जो मामलो सिंध यूनिवर्सिटी जो ख़ासि करे ॾिसूं त उहो ख़ाली सिंध यूनिवर्सिटी जो न आहे, मेरान यूनिवर्सिटी जो बि आहे ऐं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जो बि आहे। मेरान यूनिवर्सिटी में जेको समर सेमेस्टर वारो जेको प्रोग्राम आहे उनजे लाइ शागिर्दनि तमामु भरपूर जेको आहे जदोजहद कई, असां ट्विटर ट्रेंड हलायो ऐं तमामु हज़ारे शागिर्दनि उन्हनि ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो। ऐं सिंध यूनिवर्सिटी जो जेको मामलो आहे जीअं साईं ॻाल्हि कई त उहो मामलो मथे जेको हुकूमत में जेको आहे हाणे तइलीम जेको आहे 18 तरमीम खां पोइ सूबाई मामलो आहे, उनजे लाइ जेकॾहिं हायर एजुकेशन सूबाई इदारो ठही सघे थो, साईं जी ॻाल्हि कई। ऐं जेके फ़ैसिला थियनि था न उहे यूनिवर्सिटियूं पंहिंजा फ़ैसिला अहिड़ा कनि जेके जाइज़ हुजनि। मिसाल तौरु सिंध यूनिवर्सिटी फ़ैसिलो कयो, नोटिफिकेशन निकितो त 2021 जी इंट्री टेस्ट जी जेको आहे उहो चालान निकितो 2500 रुपया फ़ी चालान। हाँ सिंध 1000 शागिर्द जेके अप्लाई कनि था उन्हनि में 2500 फ़ी चालान टोटल को 9 जेको करोड़ खां मथे वञी बीहे थो, उहो सॼो वठी शागिर्दनि खां एंड टाइम ते जेको आहे जॾहिं डेट थी वई पोइ चवनि था हाणे सिंध यूनिवर्सिटी कोविड जी सिचुएशन एंटी टेस्ट थी वठे। जेकॾहिं एंटी टेस्ट वठणी ई न हुई त पोइ उन्हनि खां करोड़े रुपया शागिर्दनि खां जेको आहे उहो वठी ऐं सिंध यूनिवर्सिटी पंहिंजे अकाउंट में करोड़े रुपया जमा करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। जेकॾहिं एंटी टेस्ट वठणी न आहे, कोविड जी सिचुएशन आहे त को कोविड हिकिड़े ॾींहं में त कोन आयो न, कोविड साल खां हले पियो, वठणी न आहे त फ़ैसिलो सुठो वठे आहे सिंध यूनिवर्सिटी। अच्छा हाणे ई जेकॾहिं न पाण सिंध यूनिवर्सिटी जेको इंटरनल जेको सिस्टम आहे उनखे ॾिसूं त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे उन चयो त असांजो जेको आहे उहो थीसिस जो सिस्टम ख़तमु करे चयो, बायोटेक्नोलॉजी में पढ़े थो, मुंहिंजो थीसिस जो सिस्टम छो ख़तमु कयो, उहो फाइनल जो आहे। हुन चयो त थीसिस जो सिस्टम इन जे करे ख़तमु थियो आहे जो असांजी लैब में जेके एसिड्स आहिनि उहे एसिड्स आहिनि कोन, घुर्बल जेके एसिड्स आहिनि उहे आहिनि कोन, तंहिंजे करे असांखे चवंदा तव्हां सब्जेक्ट खणो, पेपर खणो, असाइनमेंट लिखी जान छॾायो, तव्हां रिसर्च वग़ैरह कयो। रिसर्च केतिरी ज़रूरी आहे स्टूडेंट लाइ उनखे समझ अचे थो या जेके वो अॻिते प्रोफेसर थिए, अॻिते कंहिं बि रिसर्च में कमु करे, सुभाणे एमफिल कंदो, पीएचडी कंदो, उन सॼे प्रोसेस मां उहो अञा जेकॾहिं ग्रेजुएशन जी रिसर्च जो जेकॾहिं उन वटि एक्सपीरियंस न आहे त सुभाणे पाण उन मां कीअं पीएचडी होल्डर कंदासीं। हिकिड़ी आऊं हिते ॻाल्हि एड कंदी हलां त पाण पीएचडी कयां पई चाइना में, त हुते छा आहे जो इहो सिस्टम आहे यूनिवर्सिटीज़ में त जेके शागिर्द आहिनि उहे थर्ड ईयर ऐं फाइनल ईयर खां वठी हू लैब खे जॉइन कनि था ऐं लैब खे काफ़ी टाइम ॾियनि था। उन्हनि में ईअं हूंदो आहे सुबुह 8 खां वठी राति जो 10 बजे ताईं यूनिवर्सिटी खुलियल हूंदी आहे ऐं स्टूडेंट्स हुते पंहिंजी लैब में कमु कंदा पिया आहिनि। मीन्स की असां वारो सिस्टम न आहे त ठीकु आहे 2 बजे या 3 बजे बंदि थी वई ऐं बसि पोइ स्टूडेंट पंहिंजे घर हलिया वञनि, पर हू हुते जदोजहद कनि था ऐं प्रोफेसर जेको आहे बाक़ाइदा उन्हनि खे कोऑपरेट करे थो, उन्हनि खे सेखारे थो ऐं जेके सीनियर स्टूडेंट्स हूंदा आहिनि उहे जूनियर्स खे सेखारींदा आहिनि। जॾहिं त थर्ड ईयर में फाइनल ईयर में स्टूडेंट हूंदो आहे उहो असां पीएचडी हुते वियासीं, असां खां बि वधीक सुठो कमु करे पियो, असांखे हैरत इन ॻाल्हि जी थी त असां पीएचडी थी करे यानी कि मास्टर्स करे आया आहियूं पोइ बि असां खां मथे आहियूं। त मीन्स की उन्हनि में इहे सभु हिकिड़ो त मशीनरी ॿियूं फैसिलिटीज़ काफ़ी आहिनि ऐं वरी उन्हनि जी हुकूमत बि इन ते काफ़ी कमु करे पई। बिल्कुलु हाणे इन में सिंध यूनिवर्सिटी जो जेको अंदरि सिस्टम आहे उन्हनि में इहे शयूं सभु आहिनि ई कोन। इलेक्ट्रॉनिक माइक्रोस्कोप को मुश्किल सां सिंध यूनिवर्सिटी में का हिकिड़ी हुजे, अलाए कमु कंदी हुजे या न ख़बर न आहे। हुते इहो सिस्टम इहो हर हिकु स्टूडेंट जी अलॻि माइक्रोस्कोप हाणे उहे सभु शयूं पाण आहिनि कोन। अच्छा सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि हॉस्टल्स में जेकॾहिं पाण वञूं त हुते जेको खाधो आहे उहो सिहतमंद कोन्हे, पाणी जेको आहे उते अञा बि जेको आहे उहो ख़राबु पाणी इंतिहाई ख़राबु पाणी आहे। जेकॾहिं कैंटीन्स ते वञूं, हॉस्टल्स ते वञूं, उन्हनि खे कॾहिं वीसी साहब या जेको आहे ॿिया जेके उते जा इन्हनि मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं त कंटिन्यू कंदासीं, पर ब्रेक वठणु ज़रूरी आहे। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾा न वञिजो। अच्छा प्रदीप साहब जीअं तव्हां ॻाल्हि पई कई त ॿिया बि काफ़ी मसइला आहिनि, हॉस्टल जा मसइला आहिनि, पाणी जो मसइलो आहे, त उन्हनि खे असां कंटिन्यू कंदासीं। हा हॉस्टल ऐं पाणी जा मामला आहिनि। ॿियो त जेको बुनियादी तौर ते जेको मामिलो आहे उहो इहो आहे त मेरिट जेको आहे उनजी लताड़ थिए थी। हाणे उहो मेरिट जी लताड़ ख़ाली यूनिवर्सिटियुनि न पर जेके इम्तिहानी बोर्ड आहिनि उन्हनि इम्तिहानी बोर्ड में उहा हिकिड़ी मार्केट लॻी पई आहे जंहिंमें जेको अचे बाबा 50,000 60,000 70,000 ते ग्रेड वठ बाबा हल ठीकु आहे फलाणी यूनिवर्सिटी में वञ अप्लाई कर थी वञे। त इहो जेको हिकिड़ो सॼो सिस्टम लॻो पियो आहे, इनखे हिकिड़ो दुकानु लॻो पियो आहे, हिकिड़ो मार्केट लॻी पई आहे जंहिंमें मार्कूं विकिरो थियनि थियूं, ग्रेड विकिरो थियनि था। मिसाल तौरु जेकॾहिं सिंध यूनिवर्सिटी जो हींअर फीस जो मामिलो कयूं वारी ॻाल्हि कयूं त उते जॾहिं इंतिज़ामिया अची ॻाल्हाए थी त उहो चए थी त तव्हांजी जेको फीसिस आहे उहो जेकॾहिं तव्हां एतिरो चओ था रजिस्ट कयो था त भला असां तव्हांखे 50% डिस्काउंट कयूं था।
हाणे जेको 13,000 फीस आहे उनखे डायरेक्ट जेको आहे उहो 19,000 करी डबल ते वधाई, पोइ वरी चवंदा असां तव्हां सां रियायत कयूं। हाणे इहा जेका हिकिड़ी स्ट्रेटजी उन्हनि जी जेका आहे या चालाकी जेका आहे इहो शागिर्द सम्झी सघे थो। हाणे इहो को दुकान न आहे होलसेल जो जेको वञी ऐं चए त बाबा हाणे डबल ते ॿुधाई पोइ वरी चए त तव्हां सां 50% डिस्काउंट कयां थो। हाणे जेको वबा जी अहिड़ी सूरताल में जेको अहिड़ी जंहिंमें जेको आहे अॻी पोरे त उहो पंहिंजी रोज़गार उन सॼी सिस्टम ज़िंदगी जो जेको कार व्यवहार आहे उनमें परेशान आहे, उनखे उहो एतिरियूं एक्सपेंसिस कीअं भरे सघंदो, उहो करे ई नथो सघे। तंहिंजे करे इहे सभु वॾा मामला आहिनि। ऐं जीअं साईं ॻाल्हि कई त पाण वटि जेको आहे उहो टैलेंट बिल्कुलु आहे, पाण वटि जेको क्रिएटिविटी आहे उहो नौजवान में आहे, छो त उनजे लाइ मवाद मौजूदु आहे। मिसाल तौरु लिटरेचर में पाण ॻाल्हि कयूं, पोइट्री में ॻाल्हि कयूं, आर्ट में ॻाल्हि कयूं या मुख़्तलिफ़ ॿिया शोबा आहिनि जिन में सिंध जो नौजवान तमामु अॻिते वञे पियो, छो त पोइट्री में इहो वञे थो त उन वटि शेख अयाज़ जहिड़ा, लतीफ़ साईं जहिड़ा, उस्ताद बुखारी जहिड़ा तमामु शाइर मौजूदु आहिनि जिन खे उहो मवाद मौजूदु आहे। साइंस में उहो मवाद मिले नथो, हिकिड़ो मिले नथो, ॿियो उनमें रुकावटूं आहिनि। मिसाल तौरु पाण वटि साइंस जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त साइंस में पाण वटि हींअर 11वीं क्लास जो जेको किताबु आहे इंग्लिश जो उनमें अञा मारेकल ऑफ रेडियो पढ़ाइनि था। इवन जेको साइंस आहे, हाणे साइंस किथे वञी पहुती आहे, अञा उते मारेकल ऑफ रेडियो में पाण फाथा पिया आहियूं। जेकॾहिं पाण प्रिज़म जी ॻाल्हि कयूं ऐं उन्हनि में जेकॾहिं ॿिया मुख़्तलिफ़ शयूं आहिनि त पाण वटि त उते जेको सिंधी जो जेको निसाब आहे उनमें त अञा ब्लैक एंड वाइट किताब आहिनि। उन्हनि ब्लैक एंड वाइट किताब में पाण खे रेम्बो जो तस्वर कीअं कलर्स थियनि था, प्रिज़म कीअं थिए थो, स्पेक्ट्रम कीअं थिए थो, लाइन स्पेक्ट्रम कीअं थिए थो। हाणे इहे जेके साइंस जूं बुनियादी शयूं आहिनि उहो ॿारु सिखे ई नथो, उनजे लाइ उहो मवाद ई प्रोवाइड नथो थिए। जेके शयूं साइंस जूं जेके बि नज़रिया आहिनि, जेके तमामु वॾा नज़रिया आहिनि जिन खे बाक़ाइदे सॼी दुनिया में यूनिवर्सली अप्लाइड आहिनि, उहे सम्झा वञनि था, उन्हनि ते माण्हू हाणे उनखे को इवन नज़रिया बि नथा, उहे लॉज़ आहिनि, कानून बणिजी चुका आहिनि। मिसाल तौरु इर्तिका जो जेको नज़रियो आहे हाणे उहो यूनिवर्सल लॉ आहे, उहो हर को माण्हू हाणे उन सां एग्री करे थो, उहो पढ़े थो, पर उनखे बि पाण खे मुंझाई पढ़ाए वेंदो। उहो वरी पाण खे जेको न्यूटन लॉ पाण खे मुंझाई पढ़ाए वेंदो, ग्रेविटी वारो तस्वर पाण खे मुंझाई पढ़ाए वेंदो। त साइंस जेको अमली तौर ते प्रैक्टिकली अञा अप्लाई थी कोन्हे पाण वटि, निसाब अञा बि पुराणो जेको ॿुधो आहे, थियरी ते घणो ध्यानु आहे बजाए कि प्रैक्टिकल वर्क असां कयूं ऐं प्रैक्टिकल मां शागिर्द जेको आहे घणो कुझु सिखनि था। थ्योरीज़ ते आहे, पर उहो थ्योरीज़ जी जेका एक्सप्लेनेशन आहे उहो पण रवायती हूंदी या उन में मुंझारो हूंदो, उन में माना एडवांसमेंट कोन्हे। जीअं घणो जेके आहिनि काफ़ी जेके कंट्रीज़ आहिनि उहे काफ़ी एडवांस थी विया आहिनि। अच्छा, भला अव्हां इंग्लिश सब्जेक्ट में मास्टर्स कई आहे, जी बिल्कुलु, पोइ उहा कीअं रही, उहो तजुर्बो कीअं रहियो, उन में कीअं शौक़ु जाॻियो त इहो सब्जेक्ट अव्हां सिलेक्ट कयो? हा, इंग्लिश लिटरेचर में आउं बुनियादी तौर ते हिकिड़ो रीडर हुअसि, त पहिरीं पढ़ंदा हुआसीं लिटरेचर, सिंधी लिटरेचर ख़ासि करे। इंग्लिश लिटरेचर सां घणी एॾी अटैचमेंट कोन हुई, पर इहो शौक़ु हो त इंग्लिश लिटरेचर खे बि पढ़जे। ऐं पोइ मूं सिंध यूनिवर्सिटी में इंग्लिश लिटरेचर जेको आहे उहो मुंहिंजी फर्स्ट चॉइस हुई ऐं उनमें वेंदे मूं मास्टर्स कई। सुठो तजुर्बो रहियो। पोइ यूनिवर्सिटियुनि जो जेके बि मामला हुआ इन्हनि सभिनी शयुनि खे सुठे नमूने ऑब्ज़र्व कयो त यूनिवर्सिटी अंदरि कीअं थिए थो सिस्टम, उस्तादनि जो शागिर्दनि सां रवैयो, शागिर्द कीअं आहिनि, पोइ उन्हनि शागिर्दनि जो बुनियादी तौर ते उन्हनि जा मसइला कहिड़ा आहिनि। मूं इहो माना हिकिड़ी बारीक ॿिए ॾींहं सां सिंध यूनिवर्सिटी जो सॼो सिस्टम जेको आहे उनखे मूं ऑब्ज़र्व कयो आहे। ऐं ॿियनि यूनिवर्सिटियुनि जा जेके दोस्त आहिनि, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा, मेहरान यूनिवर्सिटी जा, कराची यूनिवर्सिटी जा, उन्हनि सां बि जॾहिं थियनि थियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, पुछूं था कीअं मामला कीअं, त उन्हनि में सभई शयूं अचनि थियूं त इहे बुनियादी मसइला आहिनि कीअं। इहो बुनियादी शयूं जेके बि आहिनि इहे ऑब्ज़र्व कयूं सुठे नमूने। शागिर्दनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि में बुनियादी तौर ते जेको उस्ताद जेके फेवरेटिज़म आहे जिन में, ऐं जेको सप्ली सिस्टम आहे, पोइ थोरी घणी जेको आहे हाणे अॻे जेको आहे उहो वरी शागिर्द यूनियन जॾहिं हुई तॾहिं वरी इंतिज़ामिया ऐं उन्हनि ते वरी जेको सो उहो हिकिड़ो सिस्टम हो, उनमें कुझु अहिड़ा धुड़ा हुआ जिन अहिड़ो कुझु कयो जिन जे करे या जिन जी थोरी शागिर्द सियासत खे नेगेटिव पासो जंहिंखे पाण ॾिसूं त उनजे करे वरी सभई शयूं अकेडमिक जेका एजुकेशन उहा ॾाढी मुतासिर थी हुई। उनमें पोइ जेको शागिर्दनि सां जेको हरासमेंट हुई, ख़ासि करे उस्तादनि खां जेको आहे उहो ज़ोरी मार्कूं वठण वारो सिस्टम, इहो बि हो, इहो बि नेगेटिव साइड आहे, इनखे बि ॾिसणु घुरिजे। बिल्कुलु, ऐं इन्हनि शयुनि ते बि गौर करणु घुरिजे। असां कंटिन्यू कंदासीं, ब्रेक वठण बि ज़रूरी आहे। मुंहिंजो इन हवाले सां थोरी शयूं ऐड कंदसि त हीउ जेको कैरियर काउंसलिंग जे हवाले सां जेको माण्हू जेकॾहिं पाण ॾिसूं त इहो हिकिड़ो समाज जी हिकिड़ो नफ़्सियात जुड़ी वियो आहे त जेको डॉक्टर थियणो आहे या इंजीनियर थियणो आहे। हाणे इन जा सबब जेको आहिनि उहे आहिनि त जेको डॉक्टर आहे जेको रोल मॉडल जेके आहिनि उहो ईअं थी वियो आहे त जेको सुठी पघार खणे थो त उहो थियणो आहे, छो त हर कंहिंजो मामला सभिनी जा मुआशी आहिनि, तंहिंजे करे हर को सोचे थो सुठी पघार खणा सुभाणे।
हाँ जेको एजुकेशन जो जेको पर्पस एजुकेशन जे लाइ हुजे उहो न आहे। एजुकेशन जेको आहे उनजो पर्पस हाणे मुआशी थी वियो आहे त सोर्स ऑफ इकोनॉमिक्स थी वियो आहे त पोइ उहो मसइलो आहे। त उनजे करे माण्हू जेको नंढे हूंदे खां ई ॿार अञा जीअं ॼमे थो त हथ में अचे थो पुटु मुंहिंजो हाणे डॉक्टर थींदो त पोइ उनजो डॉक्टर चई सुबुह जो उनखे मजबूर थी वेंदो आहे त हाणे अगरि ॿी फील्ड सिलेक्ट कयां थो त माउ पीउ जो या जेके मिट माइट अज़ीज़ आहिनि उन्हनि सभिनी जे दिलि ॾुखंदी, उन्हनि खे दिलि आज़ारी थींदी। इहो सॼो उहो नफ़्सियात उनजो ईअं ठही वञे थो। त इन हवाले सां जेकॾहिं उनजो जेको हिकिड़ो सिस्टम आहे उनमें जेकॾहिं उस्ताद आहे उनजी बि जेकॾहिं सुठी पघार हुजे, थी सघे हर को चाहे त उस्ताद थियां, पर उनजा जेके उनजे पोयां जेके सबब आहिनि उहे सबब मुआशी आहिनि, उनजे पोयां जेके वॾा मामला आहिनि उहे मुआशी आहिनि। हाणे इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसजे, पाण कैरियर काउंसलिंग जी ॻाल्हि कयूं या नौजवाननि जी जीअं साईं ॻाल्हि कई त हिकिड़ो शॉर्टकट जो कायल थी वियो आहे। इहो बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे त जेको एग्ज़ाम्स आहिनि उन्हनि जी जेका स्टडी करे थो उहो प्रैक्टिकली शयूं करण जे बदिरां जेको ॻोल्हे थो रटाफिकेशन जो भी काफी आहे। जी बिल्कुलु रटाफिकेशन आहे, शॉर्टकट आहे, एग्जाम्स जो जेको आहे शॉर्टकट स्मार्ट स्टडी जेको आहे करे उहो पास थियण जी कोशिशि करे थो। उनखे प्रैक्टिकली शयुनि खे सम्झण खां वधीक उनखे जेको आहे इहे बसि जेको फॉर्मेलिटी तौर ते सम्झे थो। त इहे सभई सिस्टम आहिनि, उहो सिस्टम जो निज़ाम अहिड़ो थी वियो आहे जंहिंजे अंदरि शागिर्द जेको आहे उहो ईअं करे थो। अच्छा उहो इन करे करे थो त ॾिसो अगरि हू रटाफिकेशन या सभु जेको नोट्स आहिनि जेको बुक मिलियो सॼो छापे थो अचे त उनखे मार्क्स वधीक था मिलनि, जेको पंहिंजे कॉन्सेप्ट सां लिखी थो अचे त उनखे घटि मार्क्स था मिलनि, हालांकि उनखे वधीक मिलणु घुरिजनि। जेको पंहिंजो लिखे थो उनखे एतिरो वधीक नथा मिलनि, उनमें प्लेस बि न आहे, पढ़ायो छा आहे किताब में जेको लिखियल आहे उहो छापे अचणो आहे त पोइ छापे थो अचे। त इहे उनजे पोयां जेके आहिनि उहे घणा सबब आहिनि। इन जे करे इन जे हवाले सां असां कैरियर काउंसलिंग जा असां एज़ अ जेको सिंधी शागिर्द तहरीक जेको आहे उन ते कमु करे थी ऐं लेक्चर्स असां जेको आहे उहो उन ते कंदा आहियूं ऐं उनजे हवाले सां सेमिनार्स कंदा आहियूं, प्रोग्राम्स कंदा आहियूं, ॻोठनि में शागिर्दनि सां वेंदा आहियूं, मिलंदा आहियूं, त उनजे हवाले सां हिकिड़ी कैरियर काउंसलिंग बि कंदा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त हिकिड़ो शागिर्द जेको आहे उहो सिर्फ़ु अकेडमिकली जेकॾहिं हू क्लियर आहे या उन वटि हिकिड़ी सुठी डिग्री आहे या अकेडमिक हवाले सां उहो जेको आहे त इहो इनफ न आहे, इहो सभु कुझु न आहे। जेकॾहिं मार्केट में अचे थो शागिर्द त उन वटि सोशल स्किल्स हुजनि, कम्युनिकेशन स्किल्स हुजनि, मोबिलाइज़ेशन स्किल्स हुजनि, इहे सभु शयूं आहिनि जेके उनखे मार्केट में या सुभाणे जेकॾहिं उहो प्रोफेशनल लाइफ में अचे थो त इहे सभु शयूं कमु ईंदियूं। उहे जेकॾहिं हाणे शागिर्द जेको ख़ासि करे जेके इंजीनियरिंग जा शागिर्द आहिनि या मेडिकल जा शागिर्द, मेडिकल जो शागिर्द त सुभाणे वञी किथे क्लिनिक खोले या सुठी को जॉब उहो करे वेंदो आहे हिते पाण पंहिंजी सोसाइटी में। इंजीनियरिंग वारनि जे लाइ मसइलो हूंदो आहे, छो त इंजीनियरिंग जे हवाले सां हिकिड़ो त पाण वटि इंडस्ट्रीज़ चऊं त उहे तमामु घटि आहिनि, जेकॾहिं आहिनि त उते वरी जेको आहे उहो पर्ची सिस्टम आहे या सिफारिश या ॿिया कोर्स या उहे जेके घणो अॻिते सुठो पढ़ियल आहिनि प्राइवेट स्कूल्स में पढ़ी आया आहिनि उन्हनि जे लाइ ठहे थो। हाणे ऐं ॿियो ख़ासि करे जेको इंजीनियरिंग या मेडिकल जो जेको स्टूडेंट आहे उहो सोशल घटि हूंदो आहे ऐं ख़ासि करे पब्लिक यूनिवर्सिटीज़ एग्रीकल्चर या सिंधी यूनिवर्सिटी जा स्टूडेंट जेकॾहिं ॾिसंदा त उहे प्रोग्राम्स में वेंदा, उन वटि कम्युनिकेशन स्किल्स हूंदा, माण्हुनि सां उथण वेहण सोशल उहो थोरो वधीक हूंदा आहिनि। तंहिंजे करे हू वरी पोइ जेको पॉलिटिक्स आहे उनमें बि इंट्रस्ट रखनि था, ॿिया समाजी मामला आहिनि जेको उन्हनि खे सम्झनि था। त ईअं जेकॾहिं हिकिड़ो सिर्फ़ु अकेडमिक हवाले सां जेकॾहिं माण्हू प्रोफेशनली डिग्री खणी वेठो आहे त उहो सभु कुझु न आहे, उनजे लाइ अञा सोशल स्किल्स खपनि। तंहिंजे करे शागिर्दनि खे इहे सोशल स्किल्स जेके आहिनि या जेके बि पंहिंजो कम्युनिकेशन स्किल्स थी विया या ॿिया जेके बि स्किल्स आहिनि उहे ख़ासि करे पॉलिटिकल लाइफ में, सोशल लाइफ में या सोशल सर्कल मां माण्हू सिखे थो। पॉलिटिकल जेको शागिर्द हूंदो उन वटि सभु कम्युनिकेशन स्किल्स हूंदा, उहो ॻाल्हाए वेंदो, कंहिं बि इशू ते बीहारियो त बाबा हा ठीकु आहे त उहो सुठे नमूने उनखे ऑब्ज़र्व कंदो, उनजी एनालिसिस जेका हूंदी उहा ॿियनि खां आम शागिर्द जी भेट में चेंज हूंदी। ऐं हू सुभाणे जेकॾहिं उन वटि वरी ख़ासि करे पाण वटि ईअं हूंदो आहे, माज़ी में बि रहियो आहे, जेको वरी पॉलिटिकल हुजे त उन वटि वरी अकेडमिक पासो थोरो घटि हुजे थो। तंहिंजे करे शागिर्द खे पॉलिटिकल, सोशल, अकेडमिक सभिनी हवालनि सां जॾहिं गॾु खणी वेंदो त सुभाणे उहो प्रोफेशनल लाइफ में हूंदो त पोइ उहो परफेक्ट हूंदो। तमामु बहितरीन। जी प्रदीप साहब, ॻाल्हि पई हले त शागिर्दनि में केतिरो जोश ऐं जज़्बो आहे पंहिंजनि हक़नि खे हासिल करण लाइ? माज़ी में जेको आहे उहो पॉलिटिक्स ऐं लिटरेचर हिकु सिके जा ॿ पासा हुआ ऐं जेको लिटरेचर में जेके हुआ या जेको अदीब हुआ त उहो अदीब तरक़ी पसंद जेके बि अदीब हुआ उहे पॉलिटिक्स जो हिसो हुआ। मिसाल तौरु जेकॾहिं शागिर्द जदोजहद जी पाण ॻाल्हि कयूं, MRD जी ॻाल्हि कयूं या जेको बि
जेके जदोजहदूं आहिनि माज़ी में वन यूनिट जी ॻाल्हि कयूं त उनमें शागिर्दनि जो जेको किरदारु आहे उहो इंतहाई अहम किरदारु आहे। पहिरीं सिर्फ़ में शागिर्द हुआ त तंहिंजे करे उनमें पाण शागिर्दनि जो जेको कंट्रीब्यूशन आहे उनखे ॾिसंदासीं त उन वक़्त में पॉलिटिक्स ऐं लिटरेचर में जेके बि हुआ त उहे पॉलिटिक्स जो हिसो आहे। हाणे जेको अदीब आहिनि या उन्हनि जो जेको शाइर आहिनि उन्हनि पंहिंजो पाण खे डिपोलिटिसाइज़ करे छॾियो आहे ऐं हू सम्झनि था त सियासत जेको आहे इन मां कुझु वरणो कोन्हे या छा। कुझु अहिड़ा आहिनि, इहो माण्हू जनरलाइज़ करे कोन थो सघे, कुझु अहिड़ा शाइर आहिनि जेके तमामु ज़बरदस्त मज़ामती शाइरी अॼु बि अहिड़ा लिटरेचर में जेको आहे उहो तमामु बहितरीनु शाइर आहिनि जेके मज़ामती शाइरी जेको आहे उहो कनि था ऐं उन्हनि जी शाइरी जेको आहे उहो इंतहाई शानदार आहे, उन ते जेको आहे उन एप्रिशिएटेबल आहे। त उहे सभई पासा आहिनि, पर घणो करे जेको आहे इहा ॻाल्हि त सही आहे त उहो हाणे उहो माज़ी वारो उहो रहियो न आहे, पर इहो ज़रूरु जुड़ंदो, उमेद आहे। अच्छा, भला शाइरी पढ़ंदा आहियो? बिल्कुलु शाइरी लिखंदा बि आहियो? कॾहिं लिखण जो सोचियो बि आहे? न, शाइरी मूं कई कोन्हे, बाक़ी शाइरी मुंहिंजो सब्जेक्ट रहियो आहे। पढ़ण जी हद ताईं सुठी लॻंदी आहे। कहिड़े क़िस्म जी शाइरी पढ़ंदा आहियो? इनकलाबी मज़ामती शाइरी जेका आहे ख़ासि करे लतीफ़ साईं जेको आहे उनखे पढ़ियो आहे सुठे नमूने ऐं उनजी जेका तशरीह ख़ासि करे जेका क़ौमी ऐं जेको अवामी शाइर या एज़ इनकलाबी शाइर जेको आहे उनजी जेका तशरीह उहा तमामु शानदार नमूने पढ़ी आहे सुठे नमूने। ऐं ॿियो शेख अयाज़, उस्ताद बुखारी, हसन दर्स या ॿिया जेके बि शाइर आहिनि उन्हनि शाइरनि सभिनी खे पढ़ंदा आहियो। अच्छा, भला यूनिवर्सिटी कहिड़ा ॾींहं यादि आहिनि जेके विसरंदा ई न? यूनिवर्सिटी में जेके बि शागिर्द आहिनि उन्हनि शागिर्दनि सां जेके बि कचहरियूं थियूं आहिनि, जेके बि हिकिड़ो माहौल अहिड़ो जंहिंमें पॉलिटिकल एक्टिविटी त करे कोन सघंदा हुआसीं, पर जेतिरी बि हूंदी हुई गुंजाइश उन मुताबिक़ असां गॾिजंदा हुआसीं। स्टडी सर्कल जेके थींदा हुआ ऐं जेके बि शागिर्द पढ़ियल लिखियल बाशूर शागिर्द, इवन हींअर बि सिंध यूनिवर्सिटी में तमामु शागिर्द तमामु घणो लिटरेचर पढ़ंदा बि आहिनि ऐं उन्हनि जी अप्रोच बि आहे उहा ईअं न आहे त को सफ़ा को जेको आहे पाण चऊं त का शइ कोन्हे, ईअं बि कोन्हे त शागिर्द तमामु घणो पढ़नि था। अॼु जो जेको इवन आउं ईअं बि चवंदुसि त जेके बि अदीब आहिनि ख़ासि करे उन्हनि जो जेको उहो जनरली लिटरेचर जेको पढ़ियल आहे उहो शानदार, पर हींअर मौजूदा जेको मॉडर्न लिटरेचर आहे जा जेको हींअर जेको बि लिटरेचर लिखिजे पियो उनजी जेको नौजवान सिंधी शागिर्द जेको स्टडी करे थो उहो तमामु सुठी करे थो ऐं उनखे हिकिड़ो इग्नोर नथो करे सघिजे। त हींअर बि ॾिसंदासीं पाण जेके बि प्रोग्राम्स थियनि था, स्टॉल लॻनि था, जेके बि मेला वग़ैरह लॻनि था, त इन्हनि स्टॉल्स में जेको किताबनि वारनि खां उनखां पुछंदासीं पब्लिशर्स खां तव्हां खां केरु किताब वठे थो, त उन शागिर्द तमामु घणा किताब वठंदा आहिनि ऐं पढ़ंदा आहिनि। अच्छा प्रदीप, भला यूनिवर्सिटी में कहिड़ो गीत झुंगारींदा आहियो जेको कॾहिं ख़ुशीअ में कॾहिं मूड हूंदो आहे दिलि खे बहलाइण लाइ? हाँ, गीत त इनकलाबी गीत कॾहिं दोस्त जे कॾहिं मिलंदा आहिनि त पोइ थोरो झुंगारे ॿुधाइजो दिलि खे बहलाइण लाइ। अच्छा जी गीत शेख अयाज़ शाइर असांजा सभु सुठा आहिनि। शेख अयाज़ 20 सदी जा शाइर आहिनि ज़ाहिरा असांजा। जी ॿुधायो। जा खुदा खान थी जान इम्कान में, जा खुदा खान थी जान इम्कान में, काल खां गाल आहे सा इंसान में, जा खुदा खान थी जान इम्कान में, जा खुदा खान थी। इश्क तुझा आज़ा है इंसान सा, इश्क तुझा आज़ा है इंसान सा, इश्क तुझो आज़ा है इंसान सा, हू चवनि था त नाही तू ईमान में, हू चवनि था तू नाही ईमान में, काल खां गाल आहे सो इंसान में, जा खुदा खान थी जान इम्कान में, जा खुदा खान थी। गले जो थोरो इनकलाबी शाइरी काफ़ी मूंखे मुतासिर कंदी आहे। ॾाढो सुठो लॻो, ॾाढी सुठी शाइरी हुई। ऐं जेको आहे न ज़ाहिरा हीअ शाइरी कंदा आहियो या दोस्तनि सां वेंदा आहियो सोबत में, भला कूड़ केतिरो ॻाल्हाईंदा आहियो, सच केतिरो ॻाल्हाईंदा आहियो? कूड़ कोन ॻाल्हाईंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं सफ़ा, पर किथे रिश्तनि खे जोड़ण लाइ किथे कटिजी वेंदा आहिनि त उते माण्हू त
anything that is done at the right time, at the right place and for the right purpose is okay, is good. तंहिंजे करे जेकॾहिं कॾहिं कॾहिं वक़्तु जेकॾहिं अहिड़ो अचे जो कूड़ ॻाल्हाइण जी ज़रूरत पए ऐं उनजा जेके नतीजा सुठा निकिरनि या सुठे पर्पज़ ऐं मक़सद लाइ ॻाल्हाइणो पए थो त पोइ ॻाल्हाए वठंदासीं, पर ईअं आहे कोन ज़िंदगी। सही। प्रदीप गुलाब साहब, भला कीअं लॻो अॼोको को ज़ाहिर पहिरियों मुंहिंजो प्रोग्राम आहे जेको, त इन में कीअं लॻो, कीअं महसूसु कयो? हाँ, सुबह मेहरान प्रोग्राम इंतहाई शानदार इनिशिएटिव है ऐं इवन तव्हां त जाम प्रोग्राम अॻे ॿुधा आहिनि ऐं उन्हनि में जेके बि बहितरीन इंतहाई बहितरीन जेके आहिनि उहो ईंदा आहिनि महिमान, उन्हनि खे असां ॿुधंदा आहियूं ऐं सुबह मेहरान प्रोग्राम इंतहाई शानदार उनजो जेको सिलसिलो हले पियो उनमें जेकॾहिं असांखे मौक़ो ॾिनो आहे त असांखे ख़ुशी आहे ऐं इनमें असां पंहिंजो जेको आवाज़ आहे हूं त जनरली सभिनी जेके बि नाज़रीन आहिनि उन्हनि सां मुखातिब थिया आहियूं ऐं जेको असां ॻाल्हियूं हूं करणु चाहियूं था रोडनि रस्तनि ते उहे ॻाल्हियूं तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए ॿियनि ताईं जेकॾहिं पहुचंदियूं त इनमें ख़ुशी थींदी ऐं असांखे उमेद आहे त तव्हां अञा शानदार जेको आहे प्रोग्राम आहे इन इंतहाई इन्हनि शागिर्द सियासत जे हवाले सां या जेको साइंस ऐं इन हवाले सां जेकॾहिं हिते शयूं डिस्कस थियनि थियूं इहे तमामु बहितरीन हमेशह माने कोशिश रही आहे त सुठा सुठा गेस्ट इनवाइट कयूं थी जीअं इंफॉर्मेटिव हुजनि ऐं असांजी जेका सोसाइटी आहे हुनखे को मैसेज मिले, का अवेयरनेस मिले। भला कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा पब्लिक जेको असांजे व्यूअर्स तव्हांखे ॿुधनि था? मैसेज इहो आहे त जेको बि वालिदीन आहिनि उहो ख़ासि करे जेके बि पंहिंजो जेको स्टूडेंट्स आहिनि जेके उन्हनि जो औलाद आहे त उन्हनि खे हिकिड़ो त पहिरीं ॻाल्हि त तरबियत जेका आहे उहा बुनियादी शइ आहे, उहा तरबियत सुठी एॾी सुठी हुजे जो उनखे सॼी ज़िंदगी कमु ॾे। जेका थींदो ईअं आहे जो पाण ॿार ऐं शागिर्दनि खे जेको आहे उहो बसि एज़ अ पेरेंट रुगो पीउ न आहे थियणो, पर उन खां पोइ उन ते जेके बि ज़िम्मेवारियूं आहिनि उहे सभु उन ते करणियूं आहिनि ऐं उन खां पोइ उनखे कैरियर काउंसलिंग खां वठी फैमिली प्लानिंग जेको आहे उहो इंतहाई ज़रूरी आहे। उन खां पोइ उन शागिर्द जेको आहे उन शागिर्द जे लाइ जेके बि रस्ता जेके बि सोर्सिस आहिनि उन्हनि खे सभिनी खे ॾाढो